को अली जी औलाद जो दुश्मन आहे सो लानती आहे। असां अहले सुन्नत वारनि जो त अक़ीदो आहे जेको अलीअ जे बच्चन जो दुश्मन सो लानती आहे या न आहे। पोइ पाण फ़ैसिलो कयो जेको पीरान पीर जो दुश्मन आहे सो लानती आहे या न आहे। अलीअ जे औलाद मां बि वॾे पुट जो पुट आहे, वॾे पुट जी औलाद आहे, यानी सोणे हसन जी औलाद आहे। पीरान पीर रहमतुल्लाह अलैह फरमायो अल्हम्दुलिल्लाह मां नजीब तरफ़ैन आहियां। अब्बे जे तरफ़ खां मुंहिंजी पीढ़ी इमाम हसन सां मिले थी, अम्बर जे तरफ़ खां मुंहिंजी पीढ़ी सोणे हुसैन सां मिले थी। अफ़सोस आहे जो तूं हुबदार बि सदाई हैदर जो ऐं अहल बैत जो हुबदार बि सदाई वरी पीरान पीर खे न मञी पोइ मुंहिंजा अदा ॿुधी मञण जो मक़ाम आहे। अलाह ताला शर हिदायत नसीब फरमाए। मुंहिंजा सोना सचल साईं चवंदो आहे सचल सुहिणो, सचल खे सुञाणो था, फ़क़ीर आहे, दरवेश आहे। फरमाए थो पीर पीरा मुर्शिद मीरा नाम गिधे जंज टुटल ज़ंजीरा। पीर पीरा मुर्शिद मीरा नाम गिधे जंज टुटल ज़ंजीरा। कामिल मुर्शिद कर दी हाँ मैं तो यार दी घड़ोली भर दिया। अल्लाह जा वली खुदा जे वली के सुञाणनि था। हजरत महबूब सुभानी, कुतुब रब्बानी, शहबाज लामकानी, सैयदना अब्दुल कादिर जीलानी सब चो रज़ी अल्लाह ताला अन्हु। ओ अल्लाह जो कामिल अकमल वली आहे। असां खे उम्मीद आहे उन जे वफ़ात वारे ॾिहाड़े असां ईसाले सवाब कंदा हूं, उन जो नालो यारी रखंदा हूं। यारी फर्ज़ कान चवंदा हूं, ईसाले सवाब आहे। वहाबी उन जी मुखालफ़त कंदा हल। शिया चवंदा आहिनि त पीरान पीर सैयद नाहे, वहाबी चवंदा आहिनि यारी वारो। सच्ची ॻाल्हि कान्हे का, ॿई थड़ी विया। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। असांजो ईमान ऐं अक़ीदो आहे त गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु उहो नर पीर आहे, उहो कामिल पीर आहे जेको वाइदो थो करे मुरीद किथे बि जो मर त मर जे टाइम ते पहुचंदो सां। दस्तगीर खे मञींदा हो न, मन जो मथां ॾुखिया थियो। जेको पीरान पीर खे न मञींदो आहे ॾाढो ॾुखियो थींदो आहे, ॾाढो ॾुखियो थींदो, ख़ासि करे सियारे में त सूरन में हूंदो। ख़ुदा शलका हिदायत नसीब करे। हज़रत पीरान पीर जा दुश्मन न बणिजो, पीरान पीर जो दुश्मन अलीअ जो दुश्मन। तोखे पंहिंजो चिॿो पुट बि प्यारो आहे, काणो पुट बि प्यारो थी, कारो कोझो पुट बि प्यारो थी, रोज़ ॾाड़ीअ खां वठी पादर थो हणई पियो। ऐं मुहियद्दीन उहो आहे जंहिं नबी जे दीन खे जेरो कयो। याद दस्तगीर दोस्तों अजीजो मुसलमान भाइरो, गौर जो मकाम आ। हजरत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह फरमाया था मुरीदी ला तखफ अल्लाह रब्बी। ऐं मुंहिंजे सिलसिले में दाख़िल थियण वारा ड्रिज न, मुंहिंजो रब मुंहिंजो अल्लाह हुआ। रब करीम जो मूंसां वास्तो आहे, रब करीम जो मूंसां वाइदो आहे त अब्दुल कादर जेको तुंहिंजे सिलसिले में आयो सो जन्नती आहे। पर जेकॾहिं मुंहिंजे सिलसिले वारे जो मुरीद थियो उहो बि जन्नती आहे। पाण फरमाए था तूं जंहिंजो मुरीद थियो आहे, जेकॾहिं मुंहिंजे सिलसिले में आहे उन जो अफ़ाल कोन्हे, जंहिंजी बैयत कई थी उन जो अफ़ाल कोन्हे त न हुजे अन जय्यदुन मां जो वेठो आहियां। पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जहिड़ी कंहिं बि दावा कान कई आहे। महबूब सुभानी फरमाए था त यदी अलल मुरीद कसमाए अलल अर्द। मुंहिंजे मुरीद जे मथां मुंहिंजो हथ ईअं आहे जीअं आसमान ज़मीन जे मथां आहे। का बि ज़मीन आसमान खां ॿाहिरि नाहे। मदीने वारी ज़मीन बि आसमान जे हेठां, मके मदीने वारी, यूरोप अफ्रीका अमरीका वारी, जिथे वञ उहा जेका बि ज़मीन असां आसमान जे हेठां आहे। मुंहिंजे पीरान पीर फरमायो आहे त मुंहिंजो मुरीद बि किथे हुजे मुंहिंजे हथ जे हेठां आहे, यानी मुंहिंजे हथ खां परे नाहे। छा था फरमानि? मुंहिंजे हथ खां परे नाहे। मुझे महबूब सुभानी कुतुब रब्बानी जी हिकड़ी मशहूर करामत आ। दुरूद पढ़ त मां तोखे खुदा जे वलीअ जी करामत ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हजरत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जी करामत मुजादा दुश्मन भी लिखी आ, मुखालफन भी लिखी आ। लाहौर जो शहर आ, लाहौर जो कहिड़ो शहर सही?
उन ज़माने जी ॻाल्हि आहे जॾहिं राजा रंजीत सिंह सिख हो, उहो पंजाब जे मथां हाकिम हो। अॼु खां तक़रीबन 125-150 साल अॻु जी ॻाल्हि आहे। राजा रंजीत सिंह लाहौर में हुनजी हुकूमत आहे, पंजाब सॼे जो हाकिम आहे। लाहौर जो शहर एतिरो वॾो कोन हो जेतिरो अॼुकल्ह आहे। ॻोठड़ो हो हिकिड़े मुस्लमान जो घर हिकिड़े सिख जे घर सां गॾु हो। सिख शादी करे आयो, जंहिंमहिल कुंवार घर आंदई मुस्लमान जो घर सां गॾु हो। मुस्लमान जी हुनजे ज़ाल ते नज़र पइजी वई, मुस्लमान जी नियत ख़राब थी पई। ओ मुंहिंजा अदा, अल्लाह ताला शल तोखे पाड़े जो हया हुजे, चओ आमीन। पराई लज रखजा, खुदा तुंहिंजी लज रखंदो। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जे हबीब फरमायो आहे, जेको पाण ज़िना कंदो आहे, अल्लाह जी ज़ात वरी उन जे घर में ज़िना कराईंदो आहे। ॿिए जी लज लाहींदे तुंहिंजो अॻे ई पर्दो खॼो पियो हूंदो, ॿिए जी न्याणी तकींदे तुंहिंजी न्याणी अॻे ई तकजी वेंदी, ॿिए जी ज़ाल जी बेहुरमती कंदे ख़ुदा तुंहिंजे ज़ाल जी बेहुरमती कराए छॾींदो। तंहिंजे करे मथां कंहिं पराए ॿारे ओड़े पाड़े वारे जी लज खे लुटियो थी, मथां कंहिंजे मथां तो बुरी निगाह कई आहे। अल्लाह जो क़ुरान चवंदो आहे, ला तक़रबु ज़िना इन्नहु कान फ़ाहिशतन वसाअ सबीला। ज़िना जे वेझा न वञो, इहो तमामु बुरो फेल आहे। अल्लाह ताला जी हर मुसलमान के ज़िना खां बचाए, चओ आमीन। बेहयाई खां बचो, ज़िना खां पाण खे बचायो। उन मुसलमान ताड़ ॿधी त को तरीक़ो ठाहिया, इन जी माई खसिया सिख खां। सतावड़े ते सिख पंहिंजी ज़ाल वठी माइटे पियो वञे। सतावड़ो सम्झो था? परणिया न आहिनि सही है। हा कई ॾेढ माण्हू तव्हां सभिनि लॻा न कई, परिणियल हो, अलाह कंदो, मुबारकूं अथव, शुक्र आहे। सियारे में शादी बि ज़रूरी आहे। ओ मुंहिंजा अदा, सतावड़ो चइबो आहे शादीअ खां पोइ 7 ॾिहाड़े कुंवार माइटे मिलण वञे, सतावड़ो। सिख वठी रस्म आहे, को फर्ज़ वाजिब कोन्हे। सिख वठी ज़ाल रवानो थियो, मुसलमान पुठियां घोड़ो लातो। हू प्यादल ही घोड़े ते झंग में जॾहिं पहुता, हे पुठियां अची पहुतो, चई सरदार जी काॾे थो वञे? मुसलमान थो चवेसि। सरदार जी हिंदुनि खे सिखनि खे चवंदा, चई वञा थो ज़ाल खे वठी माइटे मिलाइण। चई यार मां बि एॾे थो हलां, कचहरी कंदा था हलूं। चई भली साईं। चई यार तूं मुंहिंजो पाड़ेसरी आहे, तुंहिंजो ई मुंहिंजो घर गॾु आहे, हिन घोड़े ते तव्हां ज़ाल मुड़ुस ॿई चढ़ो, मां प्यादल थो हलां। ख़ैर खाई पियो करे, पेट में वट। सिख चयो हाणे घोड़ो बि तुंहिंजो, मालिक बि तूं, मां चढ़ा ठहे नथो। बाक़ी हिकिड़ी महिरबानी कर, गॾिया था हलूं, मुंहिंजी घर वारी खे तूं सुवार कर। हुन चयो त अलाह खां अंधो घुरे, हिक खे त ख़ुदा वई थो ॾिएसि। चई ठीकु आहे, वारो कर, जल्दी कर, भाभी खे विहार। सिख चयो न तकड़ी हाव कई आहे, शक थो पवे। चई ॻाल्हि ॿुध। चई कहिड़ी? मुंहिंजी घरवारी तोसां घोड़े ते सुवार थींदी, पर मूंसां ख़यानत न कजां। चई न ख़यानत केरु कंदो, क़ुरान जो कसम आहे। असां मुसलमान जो कसम त ॾाज जो आहे न साईं, थोरे घणे ते क़ुरान खयूं बीठा। मुसलमान चयो भली क़ुरान जो, सिख चयो भली तो क़ुरान जो कसम कयो आहे भली, पर मूंखे ज़मानत ॾे। चई कहिड़ी? चई तव्हां मुसलमाननि जे वॾे पीर जो हथ ॾे। कंहिंजो हथ ॾे? वॾे पीर जो। कहिड़ो वॾो पीर? चयो अब्दुल कादिर जीलानी, महबूबे समदानी, उनजो हथ ॾे। चई हा जाए जो वठ हथ। सिख खे हथ ॾेई चई पीरान पीर, तुंहिंजे मुंहिंजे विच ते ज़ामिन आहे, मां तोसां ख़यानत न कंदुसि। ज़ाल खे चई चढ़ घोड़े ते। माई घोड़े ते चढ़ी आहे, अॻिते हलंदा वञनि, ॻाल्हियूं कंदा वञनि। सिख प्यादल आहे, हिन जी ज़ाल हुन जे घोड़े ते आहे, पाण मुसलमान अॻियां वेठो आहे। ॻाल्हि कंदे कंदे ताड़ ॿधई, जंहिंमहिल घाटो झंग आयो, आस्ते आस्ते तलवार हिन सां साण आहे, उहा कढी झंग जे अंदरि हुनखे ओचितो ठका जो गिचीअ में तलवार हयईं त अहिड़ी ज़ोरदार तलवार लॻी जो सिख वीचारे जी मुंडी लही वई, मरी पियो।
माई खे चई खबरदार जे कुछियां हाणे तूं मुंहिंजी आ। घोड़ो डोड़ाई भॼाईंदो वञे डोड़ंदो वञे, माई पुठियां वेठी आ डिॼी वई, पर भॼंदे भॼंदे माई हीअ घोड़े खां पोइते पई निहारे। हेकर निहारियईं, ॿीहर निहारियईं, टीहर निहारियईं। मुस्लमान थो चवे तुंहिंजो मुड़ुसु मरी वियो, छा थी निहारे, तुंहिंजो मुड़ुसु हाणे जहिड़ो कोन थींदो। उहा सिखणी थी चवे हाओ मुड़ुसु मरी वियो आहे, मां पाण पक सां चवां थी कोन जहिड़ो थींदो, पर पोइते थी वाझायां त ज़ामिन छो देर कई आहे। अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह, या गौसे आज़म दस्तगीर। ओ मुसलमान, मां ॾिसां थी त ज़ामिन इहो अहिड़ो आहे जेको देर कंदो ई कोन्हे। सिखणी जा लफ़्ज़ चवणा आहिनि, देर कान थी आहे। अॻियां हिकिड़ो घोड़े ते जवान फिरी आयो आहे, जंहिंजे मुंहं ते निकाब आहे। हिनखे ज़बरदस्त आवाज़ सां हक़ल ॾेई चए थो ख़बरदार, मां अब्दुल कादिर जीलानी आहियां, मां घोड़े ते सवार थी ज़मानत लाइ पहुतो आहियां। वापसि हल जंहिं जाइ ते सिख खे मारियो थी उते वठी आयो आहे। सिख जी मुंडीअ खे धड़ सां मिलाए अल्लाह जे वलीअ फरमायो आहे कुम बिइज़्निल्लाह, उथी अल्लाह जे इज़्न सां अल्लाह जे वलीअ जा लफ़्ज़ निकिरंदा विया। उहो मुअल सुख जहिड़ो थी पियो आहे। हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था, इन जे एवज़ में मां तोखे क़त्ल थो कयां। उनखे लकड़ जो इशारो थो करे त मुस्लमान जी मुंडी लही थी वञे पई। हज़रत पीरान पीर उनखे चयो आहे हीअ ज़ाल आहे तुंहिंजो घोड़ो, मुस्लमान जो थियो, तूं काहे वञ। मुस्लमान ओ सिख थो चए क़िबला मां नओ जहिड़ो थियो हा, सिख कोन बचंदुसि, सिख थी कोन रहंदुसि, कलमो थो भरियां ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। गौसल आज़म जूं करामतूं हक़ हन, करामात औलिया हक़ुन, औलिया अल्लाह जी करामत हक़ आ। चओ करामत। त पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि जी यारहीं बि ख़त्म हुआ। छा आहे अदा? ईसाले सवाब आ। मुल्ला जेके चवनि था त नाजाइज़ आ, हराम आ, इहे छा चवंदा बाबा तव्हां नालो था रखो पीरान पीर जो, यारहीं कंहिंजी अल्लाह जो नालो कोन्हे तरी हराम आहे। हर मुस्लमान जेका बि ख़ैर ख़ैरात कंदो आहे नाले कंहिंजे कंदो आहे, पर आम तरह चइबो आहे भला ॾिसो न सही, हिकिड़ो मिसाल आहे, तव्हांजे डोकरी में को महिमान अचे, अवां चयो यार हाणे दोस्त आहे महिमान आहे हिनखे मानी सुठी खारायां, बाज़ार मझां तव्हां वञी कुकड़ वरिती, कुकड़ वठियो, हाणे घर ॾे था वञो, रस्ते में को तव्हां खां पुछे बाबा हे कुकड़ कंहिंजे लाइ आहे, चवंदो यार महिमान जे लाइ, कंहिंजे लाइ आहे, पोइ हराम थी वई, छो त नालो त महिमान जो पियुसि न, पर कहंदो कीअं महिमान महिमान महिमान, ईअं कहंदो कीअं बिस्मिल्लाह, ईअं ना बा बिस्मिल्लाह अल्लाह अकबर। त मुंहिंजा मिठड़ा भाउ असां पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि जे नाले फंडर कंदासीं, बकर कंदासीं, इहो बि ईअं जीअं आम उर्फ में चइबा महिमान जे लाइ, माना पीरान पीर जे यारीअ जे लाइ, पर जंहिं महिल ज़िब्ह कंदा हूं चवंदा हूं बिस्मिल्लाह अल्लाह अकबर। अल्लाह जो नालो अची वियो त हाणे हलाल आहे, हलाल शइ खे हराम कोन कबो आहे, पर यारी इन जे करे चवंदा हुजो जीअं चइबो आहे त महिमान लाइ कुकड़ा, यारीअ जी फंडर आहे, त माना मतिलबु छा त पीरान पीर जे ख़त्मे जे लाइ आहे। ईअं नाले सां हराम थी वञे हा त मां सम्झां थो त का शइ हिलाल कान रहंदी। डोकरी तालको आहे न भाउ, डोकरी तालके में अल्लाह जे नाले खाते में का बनी आहे, सुभाणे मुख्तियार कार साहब खे जो महिरबानी कर 7 फारम ते 15 फारम ते अल्लाह जो खातो कढी ॾे त मां अब्दुल रहीम अची वेहा हुते वेहण ॾींदा। हालांकि सॼो जहान अल्लाह जो आहे, चओ सॼो जहान, इन्नल अर्द लिल्लाह, सॼो जहान ख़ुदा जो आहे, का बि मुजादा ज़मीन या दुनिया जी शइ ख़ुदा जे कब्ज़े खां ॿाहिरि न आहे। असां इनजो इनकार नथा कयूं, पर दुनिया में कंहिंजे नाले त आहे न सही, पोइ भला सॼे जहान जे नाले आहे सभु ज़मीनूं हराम, हे बाग, हे ज़मीनूं, हे घर,
पूरी नौकरी जी बाजार जा दुकान अल्लाह जे नाले को दुकान आहे कंहिंजे त नाले आहिनि न बा वो सब दुकान हराम। उनजा भा अजीज दोस्त ये नाले रखण सां का बि शइ हराम कान थींदी आहे, छो त मुस्लमान जे दिल में नियत ऐं इरादे में अल्लाह आहे ई आहे। अल्लाह से तव्हांजे दिल मां ॿाहिरि आहे छा? हर वक्त मुसलमान जे दिल में खुदा आहे। पोइ जॾहिं हर वक्त खुदा आहे त असांजो इरादो ई खुदा जे लाइ आहे, खुदा वास्ते नाले अल्लाह जे नियत फलाणे जे, त को बि कबाहत कान्हे का। बाक़ी ज़ाहिरी जेको उर्फ़े आम था, इन्हनि जे घर में बकरी कान्हे का? पुछबो बाबा कंहिंजी आहे? चवंदो मुंहिंजी आहे। काहे चएसि? जो तुंहिंजी आहे गैरुल्लाह जे नाले हराम थी वई। ए अल्लाह जे नाले सुभाणे कोहूं था अली मस्जिद में, आहे या न आहे? अदा ढगी हूंदसि, कुझु त हूंदुसि न घर में, भींग ते त कोन वेठो आहे। ॿियो न त भई जेको तबलीग ते बिस्तरो खणी हलनि था, अब आयो बिस्तरो कंहिंजो आहे? चओ मेरा है। असांजी दावत खाओ, अपना खाते हैं। अरे तो जो अपनो खानो हराम कोन थो, जो अपने नाले थी हो, इते अल्लाह जो नालो विझे ई कोन थो। असां त खाऊं था अल्लाह जो सदके रसूलुल्लाह जे। कंहिंजे सदके खाऊं था? चो रसूलुल्लाह जे, महबूब जे सदके खुदा खाराए थो। तव्हां अपनो था खाओ, वॾा मुशरिक हो। खुदा थो चवे मा मिन दाबतिन फिल अर्द इल्ला अल्लाह रिज़्क़ुहा। दुनिया में जेका भी चुरंदड़ पुरंदड़ शइ आहे सभु अल्लाह जो रिज़्क़ रोज़ी खाईंदी आहे। ऐं हे तबलीगी जमात वारा माण्हुनि खे धोखा ॾियण सां अपना खाते हैं। हाणे त साईं, हाणे त मज़ेदार ॻाल्हि, अॻे मर्द हूंदा, हाणे मायूं बि निकिरी पियूं आहिनि तबलीग ते। अॻे मर्द रुगो बिस्तरा खणी तोला करे हलंदा हुआ, हाणे असांजे मुल्क में औरतूं हिननि जूं काहे पियूं आहिनि, मायूं मायुनि में तबलीग थियूं कनि पियूं। अवां ज़रूर चवंदो त वीचारा तबलीग था कनि, भला हन, निमाज़ रोज़ो था ॾसनि, शरीफ़ हन, कंहिंजी न दावत खाइनि, न कंहिंखे ईज़ा आहिनि, न कंहिंखां बिस्तरो घुरनि, पंहिंजो खाई पंहिंजो ख़र्च करे तबलीग कनि था। अवां छो था ग़रीबनि ते नाराज़ थियो? मुंहिंजा अदा असांजी दुश्मनी का बि कान्हे का। अवां तव्हांखे मां ॿुधाए छॾियां त इहे बि कट्टा वहाबी अथव। जाहिर में चवंदा आहिनि हमारा किसी भी जमात से वास्ता नहीं है, हकीकत में ये कट्टा देवबंदी थव, कट्टा वहाबी थव। ये इन्हीं ग्रुप जा थव जंहिं ग्रुप में हे ॿिया वहाबी आहिनि। ये बेर वारा, ये अमरोट वारा, ये मुंहिंजा प्यारा दोस्त ठेड़ी वारा, ये बाईजी वारा, ये पन्ने आकिल वारा, ये लाड़काणे वारा, खालू खटरी वारा, ये सभु इन हिकिड़े ग्रुप जा हल। इन सभिनि जो पाड़ो हिकिड़ो आहे, ॾाॾो नानो मां हिकिड़ी अथनि, हिकिड़े ई अक़ीदे जा हल, को हिननि में फ़र्क़ु न आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त, इन्हनि खां तव्हां पुछी ॾिसंदव, इन्हनि जे मस्जिदनि में न को सलातो सलाम आहे, न को आंगूठा चुमींदा, न को नबी खे हाज़िर नाज़िर चवंदा, न को यारी खे हिलाल चवंदा। ॿ टे ॾिहाड़ा शुरू में नओं को फासदो आहे त हुनखे चवंदा आहिनि भाई तुम जो चाहो भली करो, पर महीने 15 ॾींहं खां पोइ हिननि सां जेको गॾु हलंदो आहे सो ठिकर वहाबी थी वेंदो आहे या न आहे? अदा जेको बि हिननि सां गॾु हलियो सो वहाबी थी थो वञे। तव्हांखे एतबार न अचे त मां तव्हांखे जो किताब ॾेखारियां जंहिंजो नालो आहे तबलीगी निसाब। हुन में ज़िक्र जा फज़ाइल, नमाज जूं फज़ीलतूं, हज जूं फज़ीलतूं, इहे जुदा जुदा चैप्टर हा। हिकिड़ो उन में बयान हो फज़ाइल दुरूद, लेकिन अॼुकल्ह कढी छॾियो आहे। फज़ाइल दुरूद वारो चैप्टर ई ख़तम करे छॾियो अथनि। छो भला भागा तव्हांजे अॻियां मौलवी लिखियो हो 1980 ताईं तव्हां पढ़ाईंदा ॿुधाईंदा आहियो, पोइ तव्हांखे कहिड़ी लुंडीअ खाधो आहे जो इहो दुरूद वारी फज़ीलत कढी छॾी अथव। पर जेकॾहिं आहे बि त बि उन में लिखियो पियो आहे, मां ॾेखारियां। नऊज़ बिल्लाह हिननि जो मौलवी लिखे थो पियो त दुरूद ताज ऐं दुरूद लखी पढ़ंदड़ मुशरिक आहे। तबलीगी निसाब जे फज़ाइल दुरूद में लिखे थो त दुरूद ताज पढ़ण वारो दुरूद ताज न पढ़े, दुरूद लखी वारो लखी न पढ़े। इन जे करे त हिन में अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके शिरकी आहिनि। असां चवंदा आहियूं दाफ़िल बलाए वल वबाए वल कहत वल मरद वल अलम। असांजो मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत जा दर्द लाहींदो आहे। चओ नबी उम्मत जा दर्द,
परावन तलाहिण परेशानियूं परावन तलाहिण परेशानियूं नबी पाक मुझे जो निशानियूं। आओ या न ॾाढे त ॻाल्हि उम्मत जा दर्द केर थो लाहे चो मुस्तफ़ा। हे था चवनि हे तबलीगी जमात वारा जेके रिढ वांगुरु ग़रीब थी था हलनि, इहे ग़रीब न थी, इहे ज़ियाबुन फी सियाबिन, इहे कपड़नि में बघड़ हन। हे जेके खुला वहाबी हन इहे एतिरा ख़तरनाक न आहिनि छो त ईदई पीरनि जी फ़क़ीरनि जी नूर जी इल्म ग़ैब जी मुखालफ़त कनि था। सभु को सम्झी थो वञे तो हरामी आहे, पर हे अहिड़ा निभागा आहिनि जो मोमिन थी ज़ाहिर में सुठा थी करे माण्हुनि जो ईमान था ख़राब कनि। शल ख़ुदा असांखे इन खां बचाए। चओ आमीन। मुसलमानो बचो, पंहिंजे मस्जिदनि में अचण न ॾियो, इन्हनि जे टोलनि में न वञो, इन्हनि सां नमाज़ूं गॾु न पढ़ो, इन्हनि जी तबलीग आवाज़ न ॿुधो, इहे तव्हांखे ठिकर वहाबी बणाए छॾींदा। ऐं मज़े जी ॻाल्हि आहे, अॻे चवंदा हमारा मज़हब और सऊदी वालों का एक है। जागो था लाइ निंड अथव छा? चवंदा क़ुरान मके में लथो, ईअं न सही। नबी मके में ॼाओ, नबी करीम ते मके में नबूवत नाज़िर थी। अल्हम्दुलिल्लाह उते मके में ॾिसो असां वारो मज़हब आहे। सम्झो था अलाए न? सऊदी वारा हिन खे ॾोकड़ ॾींदा हुआ, पैसा ॾींदा हुआ जाम। तव्हां असांजा हो वठो ॾोकड़ तबलीगूं करे, कुझु सऊदी कुझु अमरीका, पैसा जाम मिलंदा हुआ। हिकिड़ो माण्हू सही मैंने 2 साल का चिल्ला लिखवा दिया है। अरे तू 2 साल ॿाहिरि माई किथां खाईंदी? अब समझो था अलाए न? 6 महीना ॿाहिरि माईअ जो केरु वारस आहे? छा अल्लाह रसूल ईअं चयो आहे छा त तूं 12 महीना ॿाहिरि हुजो, 6 महीना ॿाहिरि हुजो? मुंहिंजे प्यारे आका फरमायो आहे 2 ॾिहाड़ा ॿाहिरि थी, 3 ॾिहाड़े वरी पंहिंजे घर जी सार संभाल न हुजे। पंहिंजे बच्चनि जो बि तो ते हक़ आहे, घरवारी जो बि हक़ आहे, अहल अयाल जो बि तो ते हक़ आहे। हे सालनि जा साल ॿाहिरि हलिया वञनि। ऐं मुंहिंजा भाउ सऊदी वारा इहे मुग़ालते में हिननि जी ख़िदमत कंदा हुआ, पर अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह हाणे सऊदी खां हिन खे मोचड़ो लॻो आहे। मूं वटि किताब मौजूद आहे, किताब जो नालो आहे अल कौलुल बलीग फी तहज़ीर मिन जमाअत तबलीग। 350 सफ़न जो किताब आहे, अरबीअ में लिखियल आहे, रियाज़ में शाया थियो आहे, सऊदी हुकूमत शाया करायो आहे, मदीने जे वॾे आलिम लिखियो आहे, जंहिंमें लिखियो अथई त तबलीगी जमात वारा बेदीन आहिनि, तबलीगी जमात वारा मुनाफिक हन, तबलीगी जमात वारा इस्लाम जे लाइ नासूर हन। उन लिखियो आहे त तबलीगी जमात वारा जाहिल हन। ऐं लिखे थो त तबलीगी जमात वारनि जो मरकज़ देवबंद में आहे, उहे देवबंद वारा बि गुमराह त उन्हनि जे पुठियां लॻण वारा बि गुमराह। जेकॾहिं कंहिंखे शक हुजे मैदान में अचे, किताब मां ॾेखारियां थो, किताब न हुजे जेका चोर जी सज़ा सां मुंहिंजी सज़ा। जे सऊदनि जी फतवा ॾेखारियां त पोइ मुल्ला इन जमात खे फिटो करे नओं दौर मुस्लमान थी कलमो भर ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। खामखा धोखे में न अचो त ग़रीब जमात आहे, मिस्कीन जमात आहे। न न, इहे रिढ जे खल में बघड़ आहिनि, पक्का मुनाफ़िक। माज़अल्लाह माज़अल्लाह। इन तबलीगी जमात जो जंहिं बुनियाद रखियो हो मौलवी इलियास, हिकिड़ो तो असांजो मौलाना मोहम्मद इलियास कादरी, दावत इस्लामी वारा, उहो अल्हम्दुलिल्लाह पंहिंजो सुन्नी आहे, पर इत्तिफ़ाक़ सां हिन तबलीगी जमात जो जेको इलियास हो उन जो बि नालो इलियास हो, पर उहो कादरी न हो पादरी। सम्झो था न सही? उन्हीअ जी किताब आहे मलफूज़ात मौलाना इलियास, मां वटि मौजूद आहे। उन में लिखे थो त अल्लाह ताला मूंखे नबियनि जहिड़ो करे मोकिलियो आहे, अल्लाह ताला मूंखे नबियनि जहिड़ो करे मोकिलियो आहे। अबा छा ॿुधायो त तबलीगी जमात जो मौलवी नबियनि जहिड़ो थी सघे थो? ऐं हुन ईअं बि लिखियो आहे पंहिंजे मकातीब में त अल्लाह तबारक व तआला जो मुते करम आहे, जो रब मूंखां अहिड़ो कमु वरितो आहे जो उहो कमु नबी बि न करे सघिया। और मुजादा इनमो अंदाजो लगाए त ये जमात केडी गुस्ताख जमात आ, बेअदब जमात आ। असांजो अकीदो आ त असांजे मोहम्मद करीम जहिड़ो या कंहिं बि नबीअ जहिड़ो को थींदो ई कोन।
हे था चमु तुमको मिसल अंबिया के उठाया गया है। ऐ इलियास तोखे नबियन जहिड़ो करे मोकिलियो आ। सच ॿुधा त असांजे नबी जहिड़ो को आहे? खुदा की रजा चाहते हैं दो आलम, खुदा चाहता है रज़ाए मुहम्मद। नबी जहिड़ो कीअं थींदो? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकारी जेका मखलूक आ सभु चवंदी आहे त अल्लाह राज़ी थिए, पर अल्लाह ताला चवंदो आहे मुंहिंजो मुहम्मद मिठो राज़ी थिए। रब छा चवंदो आहे? केरु राज़ी थिए? मुंहिंजो मिठड़ो हबीब राज़ी थे। हजरत ख्वाजा पीर अब्दुल गफ्फार से फरमाइन था प्या, हर कोई प्या चाहे मर्जी मालिक कलतार दी, पर अल्लाह प्या चाहे मर्जी अहमद मुख्तार दी। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। अड़े हर कोई प्या चाहे मर्जी मालिक कलतार दी, पर अल्लाह प्या चाहे मर्जी अहमद मुख्तार दी, अहमद मुख्तार दी। सराकी समझो था लाए न? सराकी तव्हांजे मुल्क में घणी आहे। अरब दा सोहणा आया, चओ सुभान अल्लाह। अरब दा सोहणा आया जल्लत सी गारो जल्दी, हूरा पैगामन सहरे आमद सरकार दी, आमद सरकार दी। हर कोई प्या चाहे मर्दी मालिक कलतार दी, पर अल्लाह प्या चाहे मर्दी अहमद मुख्तार दी, अहमद मुख्तार दी। या रसूल अल्लाह। ओ गफारी सॾाइण वारा, गफारी पीर जा मुरीद सॾाइण वारा, तोखे मुबारक हुजे जो तू हिकिड़े कामिल अकमल अल्लाह जे नेक वलीअ जो मुरीद आ। पर सुधुर सुधुर, तू पंहिंजे मुर्शिद जे तरीक़े खे फिटो न कर। तुंहिंजे मुर्शिद जो चवण हो त वहाबी काले कुत्ते आहिनि। मां पाण हिन करण सां ॿुधो, मां बुज़ुर्ग जी 3 दफ़ा ज़ियारत कई। कारा कुत्ता हुनखे चवंदो हो, ऐं बुज़ुर्ग मुंहिंजा सोहणा मुंहिंजे मुहम्मद अरबी जो नालो ॿुधी चुमंदो हो, आज़ान में चुमंदो हो। ऐं पंहिंजे शेर में बि चयो अथई, जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकैदी रहो, जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकैदी रहो, जिथ जो वेखी नाम मुहम्मद चुम अखियां ते लैदी रहो, जिथ जो वेखी नाम मुहम्मद। सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ॾाढे जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जिथ जो वेखी नाम मुहम्मद चुम अखियां ते लैदी रहो, जेकर चाही अहद को मिलना। अन्ना बशरदा शोर न मचा तू, विच यूहा दे दीद टिका तू, आवे भाईड़ा इंसाफ तपा तू, कुछ ता सोच सोचे दी रहो, जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकैदी रहो, जिथ जो वेखी नाम मुहम्मद चुम अखियां ते लैदी रहो, जेकर चाही अहद को मिलना। अब आज को सोहणे गफारी जो मुरीद आ सो अमरोटी जो मुरीद कोन थींदो। चओ चओ चओ, जेको गफारी जो मुरीद आ सो अमरोटी जो मुरीद कोन थींदो। अमरोटी ठिकर वहाबी हो। मुंहिंजा प्यारा दोस्त हजरत पीर गफारी पक्को सुन्नी हो। चओ चओ पक्को आशिक़ रसूल हो, मोहम्मद करीम जो सच्चो आशिक़ हो।
सजी जिंदगी बुजुर्ग सरकार जे सुन्नत जी खिदमत कई, हबीब जे दीन जी खिदमत कई, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शरीयत पाक जी माण्हुनि खे तबलीग कंदो रहियो। अहिड़ो बुजुर्ग फैज़ वारो हो जेको सोहबत में आयो सो नेक बणिजी वेंदो। ओ गफ़ारी सॾाइण वारा पंहिंजे पीर जो तरीक़ो न फिटो कर। एहिल कोई राज़ निराले आशिक ते माशूक विचाले, छोड़ो मसले कुल जुज़ो वाले, छोड़ो मसले कुल जुज़ो वाले, मुफ्त न उम्र खपे दीरो, जेकर चाही अहद को मिलना, अहमद नाम पकै दीरो, जिथ जो वेखी नाम मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि चओ, जोर सां चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अञा बि जोर सां चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जिथ जो वेखी नाम मोहम्मद, चुम अखियां ते लहदी रहो, जेकर चाही अहद को मिलना, बाजू मोहम्मद रब को बोलना, महज है अपने आप को रोलना, चए थो मुंहिंजे नबीअ जी दामन छॾी दे, रब को न मिलंदी, को न मिलंदी, को न मिलंदी। नबी छॾे ख़ुदा मिलंदी? ॾाढे ॻाल्हि हा। हबीब जी दामन छॾी दे। बेटा साहब रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था, हर दम कन हर नाम, धोवन ॾिहाड़ी धोतिया, मन न गजाऊं मीम सां, कूड़ा कन कलाम, बिना मुहम्मद जाम कम न ईंदो को ॿियो। नबी को बिना संभावणो खीरो विलोड़णो, खीर में संभालण पवंदो त खीर ॼमंदो ई कोन। बिना संभावणो खीरो विलोड़णो, मुफ्त न उम्र खपे दीरो, जेकर चाही अहद को मिलना, अहमद नाम पकै दीरो, जिथ जो वेखी नाम मोहम्मद, चुम अखियां ते लहदी रहो, जेकर चाही अहद को मिलना। अब आ सच बुधा, अब्दुल रहीम पीउ जी तारीफ़ थो करे, पंहिंजे ॾाॾे जी तारीफ़ थो कयां, कंहिं पंहिंजी क़ौम वारे जी तारीफ़ थो कयां, पोइ अब्दुल रहीम डोकरी में अचे, पोइ निभागा तूं सड़ी छो थो? सदाए सुन्नी, सदाए सुन्नी, पघारू सुनन जू खा, नजराना सुनन जा खा, नमाजू सुनन जू ख़राब कर, दांगी बूथ ते छो थी घुमई? अब आहे या ना है? सही थो चवां या ग़लति थो चवां? अब अब्दुल रहीम जे करे डोकरी में अचे तो सुन्नी ठरंदा या बरंदा? और जंहिंजे मुंहं ते दांगी घुमे छा समझ में ईंदो? त रोलो आ, रोलो आ न सही, आहे या ना आहे? बेदीन जाहिल तोखे त सर्फ जी भी ख़बर काने, बिस्मिल्लाह जे तर्जुमे जी भी ख़बर काने का। खुशामदड़ी खोदड़ा खुशामद करे तू टुकुर खाईंदो आ, तोखे कहिड़ी शरीयत पाक जी ख़बर? अड़े तू मुहम्मद जे गुलामन सां न खउंस, पाड़ न पटाए पंहिंजी। सुनन जूं नमाज़ूं ख़राब करण वारा जाहिल, तोखे कहिड़ी ख़बर आ? मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरका जी जेको तारीफ़ कंदो तंहिंजे वार खे बि लोॾो न आहे। असां कंहिंजी सिफ़त था कयूं? चओ रसूलुल्लाह जी। मदीने वारे साईं जा असां ग़ुलाम आहियूं, असां मदीने वारे साईं जा लंघा। चओ चओ असां नबी करीम जा लंघा, मुस्तफ़ा जा मीरासी। अरे तू राज जो लंघो दोहल वॼाए मानी खाइण वारा, लोरा तोखे कहिड़ी ख़बर? असां मुहम्मद जे दर जा लोरा आहियूं, खाओ या न? असां नबी करीम जी सिफ़त सना करे पेट पालियूं था, नबी जी सिफ़त सना करे इज्जत हासिल कयूं था, नबी जी तारीफ़ करे ख़ुदा खे राज़ी कयूं था। असां नबी जे दर जा लंघा, तू राज जो लंघो। खुशामद करे मानी खाइण वारा, तुंहिंजी हैसियत जी मूंखे ख़बर आहे। सुन्नी ठरंदो, चओ सुन्नी ठरंदो, दुश्मन बरंदो, सुन्नीअ जा मुंहं गुलाब जहिड़ा। हा चओ सुनन जा मुंहं गुलाब जहिड़ा, दुश्मन जा बूथ जुलाब जहिड़ा। केतिरियूं लाइटियूं कटबियूं, मदीने वारे तरफ़ खां लाइट लॻी पई आहे।
केतरी ईदगाह में ऊंदा ही कराईंदे मुंहिंजा दोस्त मदीने वारे रोशनी करे छॾी आहे केतरा जलसा नाकाम कंदे इंशाअल्लाह ताला मदीने वारे सदके जलसा हलंदा रहंदा ओ मुंहिंजा प्यारा भाउ पंहिंजो अक़ीदो मज़बूत कयो ईमान मज़बूत कयो दीन जा दुश्मन हिकिड़ा अथव वहाबिन जे रंग में हिकिड़ा अथव तबलीगिन जे रंग में हिकिड़ा वरी असांजे सुन्नन जे रंग में थी करे सुन्नन जूं पाड़ू पिया खोटनि पाण खे दुश्मन खां बचायो पंहिंजे दुश्मन खे सुञाणो त तव्हांजो दुश्मन केरु आहे अल्लाह तबारक व तआला तव्हांजे दीन खे ईमान खे असांजे दीन मसल खे सलामत रखे जंहिं माण्हू में न दोस्त दुश्मन जी शनास न आहे उहो बेकार माण्हू जेके पराए पंहिंजे जी ख़बर न आहे मुंहिंजा प्यारा दोस्त उहो नाकाम थींदो बेटा ईसा फरमाईंदो आहे दूर तनीअ खां लॾ जंहिंजी नाहे मुहड़ मलीर ॾे पखा तल पापिन खां परे पराहा अॾे हाणे छा गतनीअ जी छॾी जेके धना रौंधार चरल मुंहिंजा प्यारा दोस्त असांजो मुस्तफ़ा जे दामन में हथ अचो इंशाअल्लाह मुझो हबीब उम्मत के कोन छड़ींदो हिकड़ी आखिर में गाल पुदो आखिर मुझे महबूब जी दामन जन वरती तजा बेड़ा पार पंहिंजे मुल्क में हिकड़ी कौम आ असां उनखे चवंदा आहियूं बाले शाही ॿुधा अथव नाला बि मुस्लमाननि जहिड़ा रखनि सॾाइनि बि मुस्लमान वरी हराम बि खाईंदा आहिनि लूकड़ आयो त बि खा गिदड़ आयो त बि खा जे ॻोह आई त बि खा सम्झो था या न हराम खोर आहिनि पाण में वेठा अचनि पिया हिकिड़ा हा ॾाॾा बाला ॿिया हा अलाह ताला पाण में ॻाल्हि वेठा कनि हा जे जन्नत घुमण ॻयुमि उतां ई घणा जन्नत केरु वेठा हा हिकिड़ा अलाह ताला ॿिया वेठा हा ॾाॾा बाला जे भला उथां को मुल्ला मौलवी हा चे को जन्नत आ को खरखसा त कोन्ही उथाई जे भला के पीर सैयद जे हा थोड़े थोड़े किथां किथां शाहिड़े बैठे है ये पाण खे अञा ऊंचा पिया सम्झनि हिकिड़ो बाले शाही आहे मरी थो वञे नंढड़ो छोकिरो छॾे थो वञे यतीम थी थो वञे हिकिड़े मौलवीअ खे हथ अची वियो मौलवी हुनखे मदरसे में अरबी फारसी पढ़ाई भला त भलायूं कंदा न भाउ छोकिरो जो कुझु अरबी फारसी खां वाक़ुफ़ थियो मौलवी साहब वटां छॾे ॿिए ॻोठ में वियो उते वञी सैयद सॾाई असल में बाले शाही आहे शिकारी आहे पर जॾहिं सैयद सॾायई उते जो जेको बादशाह हो उनखे मिट माइट कोन हो धीअ ई हिकिड़ी बादशाह चयो त पंहिंजी धीअ न सैयद खे परणाया अहल बैत सां शादी थिए त सुभान अल्लाह रिश्तो थियो पंहिंजी न्याणी अहल बैत खे ॾिनी बादशाह सलामत ॿिए ॾियारे शादी खां पोइ पंहिंजे वज़ीर सां गॾिजी पंहिंजे न्याणे जे घर वियो आहे जेको शाह पियो सॾाए हक़ीक़त में बाले शाही आहे सुबुह जो टाइम आओ बाले शाही तड़ कयूं कपिड़ा बीठो मटाए बादशाह वज़ीर सां गॾी उते वियो आहे बादशाह सां हिकिड़ो नंढड़े कद जो कुतड़ो बि गॾु आहे उते जो पहुता बादशाह जो सलाम कयईं कुते जो कमु आहे सुंघंदो सुंघंदो तड़ जो पाणी वञी सुंघियईं सिंघी कुते बूथ मथे करे वठी रूड़ू कयूं बादशाह जो वज़ीर ॾाढो सियाणो हो उन खणी सथरनि ते हथ आया घोड़ा अड़े ज़ुल्म थी वियो बादशाह जो छा आहे जे किबला है सैयद न आहे हे शिकारी आहे जेके तो धीअ ॾिनी आहे सो बाले शाही आहे बादशाह कावड़जियो छा थो चवीं मूं न्याणी ॾिनी आहे सैयद खे तूं वरी बाले शाही थो चवीं जेके महिल इम्तिहान आहे सुबुह तेल जो कड़ाहो था ट्रस्कायूं शाह साहब हूंदो त चओ लंघ सैयद खे बाहि कान साड़ींदी जेकॾहिं सैयद न हूंदो त पाणी हिनखे पकोड़ा करे छॾींदो ऐलान थी वियो बाले शाही खे चऊं की मां सैयद आहियां तेल में लंघंदे चे हाओ लंघंदुसि पढ़ो घुमी वियो आहे ॿिए ॾिहाड़े जी तयारी थी वई आहे राति जो टाइम थियो आहे हिनखे त पंहिंजा सूर सुझंदा हा त मां केरु आहियां पर दिलि में चई आहियां त बाले शाही पर मुहम्मद जे चादर में लिखो हा छो न साईं खे सॾु कयां लोक सुतो आ ही सुम्हे कोन थो सुबुह जो हुन जे लाइ कड़ा तयार आहे दर्द जी दाह थो करे चवे थो अस्सलातु अलैका या
खैरल वरा वस्सलाम अलैका या नूरल हुदा या हबीबी सैयदी दरमादअम मन के बंदर हिर्स इस यारादअम रहमतल लिल आलमीनी या रसूल हम शफीउल मुज़नबीनी या रसूल मुश्किलम पेशस्त मंदर बेकसी या रसूल अल्लाह मारा तू बसी आज जम दरमाद अम दस्तम बिगीर गैर तो दीगर नदारम दस्तगीर अहमदा जुज तो शफी अमन इस्तकास या रसूल अल्लाह फरियादम बरास या रसूल अल्लाह फरियादम बरास नेस्त मारा जुज तो कस फरियाद रस अस्सलातो वस्सलामो ताकियाम बर मुहम्मद आल असहाब तमाम या रसूल अल्लाह। सारी रात इहा मदा पड़ी थई हबीब खे सॼो थई फरियाद उम्मती जो करे हाल ज़ार की मुमकिन नहीं कि खैरुल बशर को खबर न हो। इन सद कया हल सॾींदो रहियो आहे दिल से जो बात निकलती है असर रखती है। इनखे सुबह जो सड़न जो खतरो आहे आका खे सॾे थो आधी रात खां पोइ घर जी छत उॾामी वई आहे अञा जो साम्हूं निहारे त मुहम्मद करीम अचे पियो। रसूलुल्लाह जी ज़ात फरमास तो गलती कई आहे बालेशाही थी करे सैयद सॾायो थी गलती कई थी पर मां मुहम्मद मिठे खे सॼो थी जेको मूंखे सॾींदो आहे मां तंहिंखां परे न हूंदो आहियां। हाणे तोखे तेल में कोन साड़ींदा हे वठ चादर में तोखे इनाम में चादर थो ॾियां इहा वेढ़े मुंहिंजी चादर तूं तेल में लंघे पंहिंजा तुंहिंजे मथां तेल बर्फ़ खां वधीक थधो थी वेंदो। बाग खुलियसि या न ॾाढे त ॻाल्हि आहे। सुबह जो हशाश बशाश उथियो आहे मुंहिंजा अदा चादर वेढ़े आयो आहे तेल टसके पियो बादशाह बीठो आहे टप ॾेई धूल अंदर सफ़ा ठरी पाणी थी वियो चई बाबा मूंखे को थां जो त मथां विझां। ॿाहिरि निकितो बादशाह वज़ीर खे चई ॾिस सैयद आहे न जैसे सैयद कोने को इन सां भलाई थी आहे सच कराईंसि। बादशाह चवे थो सची ॿुधा चइसि खता माफ़ थिए चई चओ जे तुंहिंजो वज़ीर सचो आहे सैयद कोन हा पर सैयद जे झोलीअ में लिखियो आहियां रात मोहम्मद अरबी दीदार कराए चादर वेढ़ाई आहे हे सभु सदको मुंहिंजे मोहम्मद अरबीअ जे ज़ात जो आहे। दोस्तो अज़ीज़ो सच ॿुधा त मुंहिंजो महबूब छॾींदो असांखे इंशाअल्लाह ताला कोन छॾींदो। दुआ कयो अल्लाह ताला असांखे नबी जी दामन नसीब फरमाए हुजूर जी मोहब्बत नसीब फरमाए सरकार जो अदब नसीब फरमाए मसल के अहले सुन्नत व जमात खुदा इस्तिकामत नसीब फरमाए बातिल फिरका जेतिरा भी फिरका हन या फिरकियूं हन सभिनि खां खुदा असांखे बचाए। मां हाणे तव्हां खां इजाज़त घुरंदुसि दुआ थींदी अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हांजे असांजे हाज़िरी खे मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए।